फरमाई वमन युश्रिक बिल्लाह फकअन्नमा खर्र मिनस समा। रब फरमायो जमा रब जी ज़ात सां बेखे भाईवार बनायो। सिर्फ जुबान सां ईअं चई त रब भी रब आ, पर ही पीर फ़कीर भी घट कोनन, ही भी कमाए सुताहन। अल्लाह इन्हनि खे भी पंहिंजो कुछ वंड ॾिनो आ। असांजी ॿुधे कोन थो, पीरन फ़कीरन जी मोटाए कोन थो। कुरान तो फरमाए ईअं चयो फकअन्नमा खर्र मिनस समा, ॼण त आसमान खां हेठि किरी पियो। हेठि जो किरो त ॿूटियूं ॿूटियूं थी वियो, ज़रा ज़रा थी वियो। फतख्तफु तैर, पोइ कांव बाज़ गिजूं कुत्ता बिला उन जे ॿूटनि ऐं हॾनि खे चूसे खाई विया। बाक़ी जेके ज़रा बचस औ तहवी बिहिरी, हवा जो आई त बाक़ी ज़रा भी उॾामीअस। रब फरमायो जामा रब जी ज़ात सां वेखे भाईवार बनायो, ॼण आसमान खां हेठि किरी ईअं तबाही बर्बाद थी वियो, का शइ कान बचस। अञा न सम्झे असांजा हज़रत से ॿेर वारा रहमतुल्लाह अलैहि, अल्लाह उन्हनि जी क़बर ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए। साईं जनवरी हिन नमूने सां मिसाल ॾेई करे सम्झाईंदा, फरमाईंदा काफ़र जो मिसाल अथव रनड़ माई वांगुरु, जंहिंजो मुड़ुसु मरी वियो, 4 महीना 10 ॾींहं इद्दत जा पूरा कयई। पोइ भाइरनि चाचनि मामनि मिंथू करे निकाह करायुसि। निकाह करे कान पई, पर चऊं सॻो पोइ मुड़ुसु कमी ईंदी। पोइ माइटनि जी मर्ज़ी सां ॿियो निकाह कयईं। पोइ हुन ॿिए मुड़ुस सां सेट थी वई, हुनखे घर पंहिंजो कयईं। साईं जन फरमाईंदा इहो काफ़िर जो मिसाल अथव, मुशरिक जो मिसाल हुन किनी औरत वांगुरु अथव, जंहिं रज़ा ख़ुशी सां मुड़ुसु त कयो, पर हिकिड़ी राति मुड़ुस वटि, वरी ॿी राति ॿियो यार मिलियुसि त हुन सां हली वई, वरी टी राति टियों दोस्त मिलियुसि त हुन सां हली वई, वरी चौथी राति चौथों मिलियुसि त हुन सां हली वई। साईं जन फरमाईंदा अञा या किनी औरत चङी चइबी, छो त या मुड़ुस जे हक़ में मर्दनि खे शरीक थी करे मुशरिक ने किनी औरत को 1000 दफ़ा वधीक पुछड़ो आ, छो त ही रब जे हक़ में रब जे बाननि खे थो शरीक करे। मस्जिद में ईंदो चवंदो इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, या अल्लाह मां तुंहिंजी इबादत थो कयां ऐं तोखां ई मदद थो घुरां, तूं ई मुंहिंजी मदद करण वारो आ। वरी मस्जिद मां ॿाहिरि निकितो, मज़ो न आयुसि, वरी चई या रसूल अल्लाह तूं भी मुंहिंजी मदद कर, इते भी ड्रो न थियुसि। वरी चई या अली मदद तूं भी मुंहिंजो मुश्किल कुशाई, इते भी मज़ो न आयुसि। वरी चई या गौसे आज़म दस्तगीर तोखे मुंहिंजी पारत थई, इते भी ड्रो न थियुसि। वरी चई बेटा जा बेटा ई तूं सगाई कजां, इते भी मज़ो न आयुसि। वरी चई सेवण वारा साईं मां तुंहिंजो स्वाली, तूं अल्लाह जो स्वाली। जीअं किनी औरत खे हिकिड़े मुड़ुस जे घर में मज़ो न ईंदो आ, दर दर जा पई धिका खाईंदी आ, मुशरिक खे भी रब जे दर ते मज़ो न ईंदो आ, पोइ ज़ालिम दर दर जा पियो धिका खाईंदो आ। कई मिसाल है कुरान मजीद में, बस 3 मज़मून घणा। साईं मौलाना अहमद अली लाहौरी
रहमतुल्लाह अलैह फरमायो मां लाहौर खां स्टेशन खां वञा हैदराबाद कराची, हिकिड़ो मुंहिंजो पेर ट्रेन ते हुजे, हिकिड़ो पेर प्लेटफॉर्म ते हुजे। इते जेकॾहिं मूंखे केरु चवे लाहौरी मूंखे क़ुरान मजीद जो सॼो तफ़सीर ॿुधा, सॼो क़ुरान मजीद सम्झाए करे पोइ हैदराबाद कराची वञी, साईं लाहौरी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा मुंहिंजो हिकिड़ो पेर लाहौर जे स्टेशन जे प्लेटफॉर्म ते हुजे, ॿियो पेर मुंहिंजो ट्रेन ते हुजे, उन वक़्त में मां सॼे क़ुरान मजीद जो ख़ुलासो उन मुस्लमान खे सम्झाए करे ट्रेन ते कराची वेंदुसि। चईंसि ने थोरे टाइम में कीअं? साईं लाहौरी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा क़ुरान मजीद जो ख़ुलासो आहे रब जी इबादत कयो, रब खे राज़ी करे, रब जी इबादत कयो, इबादत सां कंहिंखे भाईवार न बनो। नमाज कंहिंजे लाइ, रोज़ो कंहिंजे लाइ, हज कंहिंजे लाइ, ज़कात कंहिंजे लाइ, ख़ैर ख़ैरात कंहिंजे लाइ, नज़र नियाज़ कंहिंजे लाइ, औलाद कंहिंखां घुरबो, दुआ कंहिंखां घुरबी, रब जी इबादत कयो, रब खे राज़ी कयो, रब जी इबादत सां, माना इबादत में कंहिंखे भाईवार न। बे नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे राज़ी कयो नबी जी इताअत सां। नबी जी गुलामी कयो, नबी जी इताअत कयो, नबी राज़ी थींदो। हाणे मां तव्हां खां पुछां थो, असां सुबुह ऐं शाम ॾाढ़ी कूड़ायूं, सॼो ॾींहुं दुरूद पढ़ूं, ॿुधायो नबी राज़ी थींदो या नाराज़? हिते असांजे जलसे में ॾाढ़ी वारा घणा या गैर ॾाढ़ी वारा? ये ॾाढ़ी कंहिंजी सुन्नत है? ये मौलवी जी आहे या हाले जी वारनि जी आहे या ॿेर वारनि जी सुन्नत है या अमरोट वारनि बुज़ुर्गनि जी सुन्नत है? ये कंहिंजी सुन्नत है? अल्लाह जे नबी जी सुन्नत है। इनखे मामूली न सम्झो। ऐं ॾाढ़ी कूड़ा न वॾो गुनाह थियो। ऐं गुनाह बि अहिड़ो, हिकिड़ो असां गुनाह कयूं त गुनाह छॾे ॾियूं त बसि, चोरी गुनाह कई त गुनाह बसि त बसि, ज़िना गुनाह कई त गुनाह छॾे ॾिनई त बसि, व्याज खाइण गुनाह खाधई त गुनाह छॾे ॾिनई त बसि। पर ही ॾाढ़ी कूड़ अहिड़ो गुनाह अथव जो घर में वेठा आहियूं तॾहिं बि गुनाह, उताक में वेठा आहियूं तॾहिं बि गुनाह, मस्जिद में वेठा आहियूं तॾहिं बि गुनाह, बैतुल्लाह में वेठा आहियूं तॾहिं बि गुनाह, जागियल तॾहिं बि गुनाह, निंड में सुता पिया आहियूं तॾहिं बि गुनाह, मरी विया ज़िंदा तॾहिं बि गुनाह, पर मरी वियासीं नबी साईं जी सुन्नत चेहरे ते न हुई, इहो गुनाह क़यामत ताईं चंबड़ियो पियो। नबी साईं खे राज़ी कयो नबी साईं जी इताअत सां। ॿिए नंबर ते मखलूक खे राज़ी कयो मखलूक जी ख़िदमत सां। पूरे क़ुरान मजीद जो ख़ुलासो इहो अथव। अल्लाह खे राज़ी कयो अल्लाह जी इबादत सां, मोहम्मद मुस्तफ़ा खे राज़ी कयो मोहम्मद मुस्तफ़ा जी इताअत सां, ऐं न मखलूक खे राज़ी कयो मखलूक जी ख़िदमत सां। पूरे क़ुरान मजीद जो ख़ुलासो इहो अथव।